नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो अमरकोट मेन रोड काफ़ी टाइम खां हंधा हंधा उखड़जण सबबि मुसाफ़िर वॾे आज़ाब खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रोड में हर हंधि वॾा खॾा पइजी वञण समेत मेन रोड जूं केतिरियूं ई पुलियूं पिणु टुटी तबाह थी वयूं आहिनि। रोड ते देवियुनि जा वण बि जदे तइदाद में वधी वञण सबबि हादसा पिणु रोज़ जो मामूलु बणियल आहे। खिपरो अमरकोट जो मेन रोड वॾे टाइम खां टुटल हुजण सबबि आम मुसाफ़िरनि समेत इस्पताल ॾांहुं ईंदड़ मरीज़नि खे पिणु वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इलाइक़े वासियुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सरकार समेत इलाइक़े मां चूंडियल सियासी अॻुवान खां घुर कई आहे त खेनि जल्द खिपरो अमरकोट जो मेन रोड तइमीर कराए ॾिनो वञे, जीअं मक़ामी माण्हुनि जूं एंजन जी दाद रसी थी सघे, संदसि मां बेचैनी ख़त्म थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।